नालो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोहिस्तार मार्केट में मकामी होटल ते चांहि पीती। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहरनि सां घुली मिली वियो ऐं साणनि गॾु सेल्फियूं पिणु कढायूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो अवामी अंदाज़ ॾिसी शहरी तमामु घणो ख़ुशि थी विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोहिस्तार मार्केट में मकामी होटल ते चांहि पीती। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहरनि सां घुली मिली वियो ऐं साणनि तस्वीरूं पिणु कढायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो अवामी अंदाज़ ॾिसी शहरी तमामु घणा ख़ुशि थिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोहिस्तार मार्केट में मकामी होटल ते चांहि पीती। अवां खे नाज़रीन आगाही ॾियूं पिया त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहरनि सां घुली मिली वियो ऐं साणनि गॾु सेल्फियूं पिणु कढायूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो अवामी अंदाज़ ॾिसी शहरी तमामु घणो ख़ुशि थिया।